अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरावे 4 जेडीओ न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ खबर शामिल कयूं था। कंदकोट मां फ़ख़ुर बलोच जी डिप्टी कमिश्नर कशमोर एट कंदकोट मुनवर अली मिछाणी जो तंगवाणी तहलके अंदर हलंदड़ तरक़ियाती स्कीमुनि, शहर जे दुकाननि ऐं सिहत जे मर्कज़नि जो अचानक दौरो, खाद खुराक जे शयुनि जे अघनि जो जाइज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर मुनवर अली मिछाणी तंगवाणी शहर जो अचानक दौरो करे मक़ामी माण्हुनि खां खाद खुराक ऐं दवाउनि जे फराहमीअ बाबति आगाही वरिती। उन मौक़े ते तंगवाणी तहलके अंदर हलंदड़ तरक़ियाती स्कीमुनि जो पिणु जाइज़ो वरितो ऐं सिहत जे मर्कज़नि ते वैक्सीन ऐं दवाउनि जे मौजूदगीअ ते इत्मिनान जो इज़हार कयो। उन खां पोइ डिप्टी कमिश्नर तंगवाणी जे दुकाननि ऐं तंगवाणी शहर जे मार्केट जो दौरो कंदे दुकानदारनि ऐं वापारियुनि खे हिदायत कई त हू रोज़ाना इस्तेमालु थींदड़ शयुनि जे मुक़ररु थियल अघनि जी लिस्ट मुनासिब जाइ ते लॻाइनि ऐं उन मुताबिक़ शयूं विकिरो कनि। रोज़मर्रा जूं शयूं ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। डिप्टी कमिश्नर कशमोर मुनवर अली मिठाणी असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकारनि खे हिदायत कई त हू पंहिंजे इलाइक़े में रेट चेक करण लाइ मार्केटनि जा अचानक दौरा कनि ऐं वधीक मुनाफ़ो वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। उन खां पोइ डिप्टी कमिश्नर कंदकोट सिविल अस्पताल में लॻायल अल-शफ़ा अखियुनि जे कैंप जो पिणु इफ़्तिताह कयो। HR JDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।